नाज़रीन अवांखे ताज़े वाक़े जे बाबति ॿुधाईंदा हलूं त करमपुर वासी सेठ कपिल कुमार जे ड्राइवर मेजर बिजाणी खां नामालूम हथियारबंद चक लॻो चक थाणे जी हद में जेको आहे त 2022 एल्टो कार ऐं ॿियो सामान फुर करे विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ करमपुर जेको आहे त जेके टैक्सी ड्राइवर आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। वाक़े जे हवाले सां ड्राइवरनि जो छा चवणु आहे अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मेजर बिजरानी को गरीब हूँ अस टैक्सी वाला हूँ कुछ कमाने और मानू को मरीज आ कहीं जंग भगला कहीं बाह भगला खरीदा वञो अजमें कुटन था ड्राइवर के गाड़ी पसंद था मज़ा मजे मां दिन था लठियूं हणनि था पैसा कसनि था। हाणे ॾिसो था त गाड़ी बि कसनि था। ॿ टे ॾींहं पहिरियां कश्मीर ज़िले में गाड़ी असांजी करमपुरी खसी वई अॼु इहा खसी इहा बि गाड़ी करमपुर जा चक में खसे आहे। रोज़ असांजे वारदा सां रोज़ माना ग़रीबनि जो ज़ुल्म करनि था पिया। छा अपील कयो? अपील इहा आहे त 2 ॾींहंनि में असांखे गाड़ी वापसि रिकवर कराए एसपी साहब शिकारपुर जो न कराए असांजी गाड़ी आ रही थी। उन खां पोइ असां गाॾियूं काए सखर में धरणो वणी रोड ब्लॉक करे बीह रहंदा। एसपी साहब भलो कमु करे थो की असांजी इहा एसपी साहब खे रुक सां ॾिए लाड़काणे खे असांखे 2 ॾींहंनि में गाड़ी रिकवर करे असांखे वापसि कराए गाड़ी न त असांजे एहतियात दायरे खे वधाईंदासीं। सखर असां वञी करे धरणो वणी गाॾियूं 65 गाड़ी बंदि करे रोड ते बीह रहंदासीं। वञे भई सवारी खणण ऐं असांजो ड्राइवर करमपुर जो आहे चक जे लॻे गाॾी 2022 मॉडल फुरिजी वई आहे। जाॾे बि वञूं था कश्मीर ज़िलो शिकारपुर ज़िलो जिथे बि वञूं था ड्राइवरनि सां इहो ई आज़ार आहे फुरिजी वञनि था। कॾहिं गाॾियूं फुरिजी वञनि थियूं कॾहिं उन्हनि खे गोलियूं लॻियूं मारिजी वञनि थियूं। काॾे बि असां निकिरी नथा सघूं। असां इहो आला अमरदारनि खे चऊं अपील कयूं था त अमुन करायो या बराए महिरबानी गाॾी असांखे 2 ॾींहंनि में वापसी करायो। न आहे त असां जेको रोस्तु चक लॻे ते रोड बंदि करे असां धरणू हणंदासीं। जेको चक लॻ गाॾी असां मज़मत ॿुधाइण ॻाल्हि ते असां एसपी शाहिद चाचड़ खे असांजी 2 ॾींहं गाॾी वापसि कराई न त असां धरणू हणी रोड बंदि कंदासीं। असांजा सॼा 65 गाॾी आहिनि अॾे आहे असां गाॾियूं बंदि करे धरणू हणंदासीं। असांजी 2 ॾींहंनि में गाॾी वापसि कराई। करमपुर टैक्सी अॾे जे ड्राइवरनि जो चवणु हो त असांजो जेको टैक्सी अॾे जो ड्राइवर हो मेजर बिजराणी उहो कंहिं मरीज़ खे जेको आहे त खणणु सखर तरफ़ वञी रहियो हो त चक में जो नामालूम हथियारबंद उन खां जेको आहे त एल्टो 2022 कार ऐं मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर कयो आहे। हुन चितारियो त जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि SSP शिकारपुर असांजी जेको आहे त ड्राइवर खां फुर थियल एल्टो कार वापसि न कराई त वाक़े वारे हंधि रोड ब्लॉक करे जेको आहे धरणो हणंदासीं। जेसिताईं कार वापसि न थींदी तेसिताईं असांजो एहतिजाजी धरणो जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी JTN न्यूज़ करमपुर।